नाज़रीन, सिंध समेत समूरे मुल्क में पहिरीं डिजिटल आदमशुमारी वारो अमल शुरू थी वियो आहे। सिंध समेत समूरे मुल्क में पहिरीं डिजिटल आदमशुमारी शुरू थी वई आहे। 10 वरियनि जी मुक़रर वक़्त खां 5 साल अॻु शुरू थींदड़ आदमशुमारी 1 महीने ताईं जारी रहंदी। डिजिटल आदमशुमारी तहत हर स्ट्रक्चर जे जियो टैगिंग थींदी। घरनि तोड़े माण्हुनि जे ॻणप जो समूरो रिकॉर्ड रोज़ाना बुनियाद ते ख़ुदकार निज़ाम ज़रिए महफ़ूज़ कयो वेंदो। घर घर पहुचंदड़ ॻणप अमलो पंहिंजे टैबलेट में सॉफ्टवेयर ज़रिए सवालनि जा जवाब दाख़िल कंदो। कराची, हैदराबाद समेत सिंध जे 30 ज़िलनि में 43,808 सेंसस ब्लॉक्स क़ाइमु कया विया। सिंध जूं क़ौम परस्त जमायतूं MQM पाकिस्तान डिजिटल आदमशुमारी ते ख़दशा ज़ाहिर करे चुकियूं आहिनि। सिंध में पहिरें ई ॾींहुं डिजिटल आदमशुमारी जो अमल रोलड़े जो शिकार थी वियो। केतिरनि ई शहरनि में अमले पारां सामान ऐं ॿिया वसीला न मिलण जूं शिकायतूं। अक्सर इलाइक़नि में इंटरनेट जी सहूलियत न हुअण या घटि स्पीड ऐं सिग्नल जे कम न करण जूं दाहूं कयूं वयूं। महड़ में आदमशुमारी अमले खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञण लाइ ट्रांसपोर्ट न मिली सघी। फैज़गंज, सालेपट ऐं उमरकोट में डिवाइस ते सिग्नल न अचण लॻो। घोटकी, जेकबाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि आदमशुमारी अमले जा डिवाइसिस बंदि पियल आहिनि। नवाबशाह में डिप्टी कमिश्नर अब्दुल अलीम लाशारी हिकु घर ते नंबर लॻाए 7वीं डिजिटल आदमशुमारी ऐं घर शुमारी जो इफ़्तिताह कयो। मटियारी में डिप्टी कमिश्नर सईद जवाद मुज़फ़र हिकु इमारत ते नंबर लॻाए आदमशुमारी जो इफ़्तिताह कयो। हाला में असिस्टेंट कमिश्नर मुज़फ़र बुरलो ऐं सैदाबाद में असिस्टेंट कमिश्नर अली शान मलिक जे निगरानी में आदमशुमारी अमले खे डिजिटल डिवाइस सां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं रवानो कयो वियो।